बी ख़बर शामिल कंदासीं नाज़िन त नालेवारो तालीमी माहिर ऐं अदीब قلندر शाह लकयारी साह जी तकलीफ़ सबब लाडाणो करे वियो, जंहिंजी तदफ़ीन जाम शोर में कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध जे मान ॾाहे अदीब तइलीमदान प्रोफेसर قلندر शाह लकयारी जेको अॼु कराची जेके निजी अस्पताल में साह जी तकलीफ़ सबब लाडाणो करे वियो हो, उनजो जेको मड़ आहे उहो जामशोरो मुंतक़िल कयो वियो आहे। जामशोरे में सुभाणे 10 वॻे सुबुह जो जामशोरो अलमंज़र भरिसां ॻोठ रायलो मियाण वटि मां संदसि जनाज़ो 10 वॻे खयो वेंदो ऐं उनजी तदफ़ीन वारियूं रस्मूं जेके संदन ख़ानदान पारां फ़ैसिलो कयो वियो आहे, ख़ासि तौर ते संदन पुटनि ऐं संदन भाउ डॉक्टर सलेमान शाह सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उनजी चवणु आहे त गॾियल तौर ते फ़ैसिलो कयो वियो आहे त सुभाणे 10 वॻे उनजो जनाज़े निमाज़ अदा करण खां पोइ उनजे घर जे बिल्कुलु भरिसां ई संदसि लाइब्रेरी आहे, संदसि पारां मुख़्तसर कयल जेका प्लाट आहे उनजे हिकु हिसे में उनजी तदफ़ीन वारियूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं। सॼी सिंध में जेको आहे अॼु जेको हिन قلندر शाह लकयारी जे विछोड़े खे इंतिहाई सिंध जे जेको अदब लाइ ऐं तारीख़ लाइ इंतिहाई अहम ऐं हाञकार करार ॾिनो पियो वञे। ऐं उन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ इल्मी अदबी शख़्सियतूं आहिनि उहे قلندر शाह लकयारी जे जेका घर पचण जो सिलसिलो उनजो जारी आहे। प्रोफेसर قلندر शाह लकयारी सिंधी ॿोली समेत अंग्रेज़ी, फारसी ऐं अरबी ॿोलियुनि जो वॾी महिरबानी। नाज़िन ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ॿी ख़बर शामिल कंदासीं त कोरोना केसिस